जी, अहम जेके हुकूमती शख्सियात इंक्लूडिंग सदर ईरान, प्रेसिडेंट ऑफ ईरान, उन्हनि जो हिकिड़े ज़ाहिरी तरह हिकिड़े हेलीकॉप्टर क्रैश में जेको आहे उन्हनि जी डेथ थी वई। ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो, लेकिन हिन महिल ताईं हुनखे सिर्फ़ु हिकिड़ो हादसो करार ॾिनो पियो वञे। हिन महिल ताईं हुनजे पोयां को ॿी शइ न ॻोल्ही वई आहे, जॾहिं की ज़ाहिर कल्ह खां वठी इहे स्पेकुलेशन्स ऐं इहे अफ़वाह ऐं हिकिड़े माण्हू जा अनुमान हुआ त छा ईअं सदर जो हेलीकॉप्टर छा एॾो हुनमें को टेक्निकल नुक्स कीअं थो थी सघे जो हू किरी पए। हुनमें अहम शख्सियात, हुकूमती शख्सियात मौजूदु हुयूं। सो ख़ासि तौर ते ज़ाहिर आहे ही ताज़ो ईरान ऐं इज़राइल जे विच में चपकलिश थी हुई त मुख़्तलिफ़ थ्योरीज़ हुयूं, लेकिन अञा ताईं ईरानी हुकूमत ऑफिशियली अहिड़ो कुझु बि न चयो आहे त पाण बि स्पेकुलेट नथा कयूं हादसो हूंदो। ऐं हिन ख़िते में बहरहाल पहिरीं हिकु सदर पाकिस्तान जेको हो ज़ियाउल हक़, उनजो जहाज़ हवा में फाटी पियो हो। सो हुन लाइ बि कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ त अॼु ताईं हलनि थियूं। उहो उनमें को अंब आहे, एक्सप्लोडिंग मैंगोज़ जी ॻाल्हियूं थियनि थियूं। लेकिन बहरहाल पेर ॿधी हिते बि का ॻाल्हि हतमी न थी सघी। सो हुते बि फ़िलहाल त ईरान अहिड़ो को शक न पियो ॾेखारे, ऑफिशियली सरकारी तरह ईरान खे हादसो करार ॾिए पियो। सो हाणे हादसो बसि हाणे ॾिसूं त ज़ाहिर आहे हाणे 50-60 ॾींहंनि में नओं प्रेसिडेंट अची वेंदो। हुनजी ऐं सिर्फ़ु सदर ईरान जे जेको स्ट्रक्चर आहे उन में सिर्फ़ु सदर या फॉरेन मिनिस्टर कोन पॉलिसी ठाहींदो आहे पंहिंजी ईरान जी। उनमें हुननि जा जेके स्पिरिचुअल लीडर आहिनि, सुप्रीम कमांडर आहिनि, सुप्रीम लीडर, उहे बेसिकली फाइनल अथॉरिटी हुजनि था। लेकिन बहरहाल फ़िलहाल हिकिड़ो हादसो आहे, हादसे ते त पाण अफ़सोस करे सघूं था।